जी नासिनवा खे आगाह कयूं। तंगवाणी खां तंगवाणी शहर ऐं भर पासे में गेस्टो ते ज़ाब्तो न आयो आहे। वधीक हिकु निकिरी फोत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर मां खे ॾियूं पिया। ॻोठ घणो खोसो वासण ॿिनि वरहियनि जी हलीमा बहलकाणी गेस्टो विघे दम ॾिनो आहे। ख़बर मां खे ॾियूं पिया। नाज़िन तंगवाणी खां तंगवाणी शहर ऐं भर पासे में गेस्टो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक हिकु निकिरी फोत थी वई आहे। ॻोठ घणो खोसो वासण ॿिनि वरहियनि जी हलीमा बहलकाणी गेस्टो विघे दम ॾिनो आहे। वधीक हिकु निकिरी जे फोत थियण बाद गेस्टो विघे फोतियुनि जो अंग 11 थी वियो आहे। ख़बर मां खे ॾेई रहिया आहियूं। गेस्टो विघे शहर में निकिरी फोत थी वई आहे। तंगवाणी शहर ऐं भर पासे में गेस्टो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक हिकु निकिरी फोत थी वई आहे। ॻोठ घणो खोसो वासण ॿिनि वरहियनि जी हलीमा बहलकाणी गेस्टो विघे दम ॾेई छॾियो आहे। ख़बर मां खे ॾियूं पिया। वधीक हिकु निकिरी जे फोत थियण बाद गेस्टो विघे फोतियुनि जो अंग वधी 11 थी वियो आहे।